अस्सलामुअलैकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। सिंध में मकानी इदारनि जी चूंडनि जे ॿिए मरहले में कराची, हैदराबाद डिवीज़न समेत 16 ज़िलनि में पोलिंग जो अमल जारी। सुबुह 8 वॻे खां शुरू थींदड़ पोलिंग जो अमल बिना कंहिं वक़फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। हैदराबाद में 2551, दादू में 1436, जामशोरो में 839, टंडोल हेयार में 781, मटियारी में 715 ऐं टणो मोहम्मद ख़ान में 452 उम्मीदवार मुख़्तलिफ़ सीटुनि ते चूंड विढ़ी रहिया आहिनि। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान चयो आहे त मकानी चूंडनि लाइ सिक्योरिटी जा मुनासिब इंतज़ाम कया विया आहिनि। अॼु 1,32,83,696 माण्हू वोट जो हक़ इस्तेमाल करे रहिया आहिनि। बदीन ज़िले में पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस विच में अॼु थींदड़ इलेक्शन में सख़्त मुक़ाबले जो इम्कान। सॼे ज़िले मां GDA जा 318 उम्मीदवार PP जे 442 उम्मीदवारनि सां मुक़ाबलो करे रहिया आहिनि। पंगरियो जे UC ॾई जरकस में निशान ग़ाइब थियण ख़िलाफ़ GDA उम्मीदवार जे एजेंटनि जो प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि अॻियां एहतजाज। कुझु देर लाइ पोलिंग अमल बंदि कयो वियो। कोटिया में गैस लीकेज सबबि धमाके जे नतीजे में पीउ ऐं संदसि 5 ॿार सड़ी फोत थी विया। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि गैस लीक थियण जो वाक़ियो सैटेलाइट टाउन में पेश आयो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।